सांघड़ में जान मोहम्मद अबड़ो की रिपोर्ट मुताबिक धरती धणी तहरीक के सरवाण कादिर चांडियो मथा कातिलाने हमले खिलाफ धरती धणी तहरीक जिले सांघड़ के सदर कुर्बान लेगारी प्रेस क्लब रुकने बुरड़ा ते हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजे महबूब लीडर कादिर चांडियो ते पीपल्स पार्टी के कुछ गुंडन हथा कादिर चांडियो ते हमलो कराए के इंशा जे गरीब अवाम जो आवाज बणियल कादिर चांडियो के हिसाइण जी नाकाम कोशिश कई वई आहे। पर उन्हनि खे इहा ख़बर नाहे त धरती धणी तहरीक जो सरवाण कादिर चांडियो ऐं संदसि पार्टी जा वर्कर सिर सां कफन ॿधी निकितल आहिनि, जंहिं करे पीपल्स पार्टी जा करप्ट अॻवान कादिर चांडियो जो सच ॻाल्हाइण वारे आवाज़ खे दॿाए नथा सघनि। ज़िले सदर कुर्बान लेगारी वधीक ॻाल्हाईंदे चयो त कादिर चांडियो सिंध जे मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बणियल आहे, जेको के इंशा खां एमपीए जी सीट तां इलेक्शन विढ़ण जो ऐलान कयो ऐं अवाम पारां भरपूर वोट मिलण ते हिन वक़्तु कादिर चांडियो पीपल्स पार्टी खां हज़म न थियो थिए।